पता है बी शादी किथां कई नहीं अब थरड़ी अमो कई थई कोई केर तू चवन था खोसा है वध कला के खबर अल्लाह ताला मुखों पुट सुभाणे मुझे मथों भी बेहद रिपोर्ट मुर्जा पावर तीसरा मण मासूमात हुस्ना जोयो ज़ाल मरहूम मोहम्मद सलेमान वेठल भंडमाला मेहड़ पंहिंजे पुट शाहनवाज जोए जी ज़ातियुनि ख़िलाफ़ मेहड़ प्रेस क्लब पहुची मासूम पोटरनि ॿारनि सां गॾु एहतजाज कयो। हुन रोंदे चयो त पुट शाहनवाज जोयो 4 साल अॻु खोसा बिरादरी मां शादी कई हुई। हुन कुझु ॾींहं अॻु खोसा बिरादरी सां हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे अबाणे घर ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई ऐं मारकुट कई। हुन चयो त मुंहिंजो संदसि को बि तालुक़ न आहे। लातालके जो इज़हार कयां थी। हुन SSP दादू खे अपील कई त ज़ालिम पुट शाहनवाज ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे।